उमरकोट में सिंध यूनाइटेड पार्टी की जानिब से सिंधु दरिया बचाओ रैली निकाली गई। रैली रोहल वाह से प्रेस क्लब तक निकाली गई। रैली में बड़ी तादाद सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुनान और शहरों ने शिरकत की। रैली के शुरका सिंधु दरिया पर डाका नामंजूर के नारे लगाते रहे। उस मौके पर खिताब करते हुए रैली के शुरका का कहना था कि दरियाए सिंध से 6 कैनाल निकालने की कोशिश की हम भरपूर मजम्मत करते हैं। अरसा एक्ट तरमीम के जरिए दरियाए सिंध पर डाका डालने की कोशिश की जा रही है, जो हमें किसी सूरत मंजूर नहीं है। सिंध की जमीनें पहले ही पानी की किल्लत की वजह से बंजर हो चुकी हैं। दरियाए सिंध से कैनाल निकालकर सिंध को मुकम्मल तौर पर बंजर बनाने की कोशिश की जा रही है, जो हमें बिल्कुल मंजूर नहीं। रिपोर्ट कर रहे हैं डॉक्टर हेमलाल वाघानी, उमरकोट। जी बिल्कुल, उमरकोट में सिंध यूनाइटेड पार्टी की जानब से सिंधु दरिया बचाओ रैली निकाली गई। रैली रोलवा से प्रेस क्लब तक निकाली गई। रैली में बड़ी तादाद में सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुनान और शहरियों ने बड़ी तादाद में शिरकत की। रैली सरकार ने सिंधु दरिया पर डाका नामंजूर लगाते हुए इस मौके पर खिताब करते हुए रैली के सरकार का कहना था कि दरियाए सिंध से 6 कैनाल निकालने की कोशिश की हम भरपूर मजम्मत करते हैं और अरसा एक्ट तरमीम के जरिए दरिया सिंध पर डाका डालने की कोशिश की जा रही है, जो कि हमें किसी सूरत में मंजूर नहीं। सिंध की ज़मीनें पहले ही पानी की किल्लत की वजह से बंजर हो चुकी है। दरिया सिंध से कैनाल निकालकर सिंध को मुकम्मल तौर पर बंजर बनाने की कोशिशें की जा रही है। जी उमरकोट के नौजवान सहाफ़ी कृष्ण माली जे वालिद मूलचंद माली जी ध्यान ते साफ़िन ऐं समाजी शख्सियतुनि जो इज़हार अफ़सोस। तफ़सील मूजिब उमरकोट जे नौजवान सहाफ़ी कृष्ण माली जे वालिद सुर्गवासी मूलचंद माली जो ध्यान थी वियो आहे। उन जे ध्यान ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं सहाफ़ी शख्सियतुनि गहरे दुख जो इज़हार कयो। चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी उमरकोट हाजी सैफुल्लाह ख़ालिद सिराज सुमरो, सरपरस्ती आला प्रेस क्लब उमरकोट हाजी गुलहसन हारिसर, प्रेस क्लब उमरकोट जे मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन रसूल बख्श रहीमदानी, सदर प्रेस क्लब उमरकोट गुलाम अहमद कुंबर, सजाद अली शेख, अशोक कुमार, सवाईमल रखीसर, शहरिन ख़ालिद चौधरी समेत ॿियनि अहम शख्सियतुनि माली हाउस पहुची कृष्ण माली सां उन जे वालिद जी ध्यान ते गहरे दुख जो इज़हार कयो ऐं चयो त उमरकोट जे सहाफ़ी बिरादरी ऐं समाजी हल्का इन मुश्किल वक़्त में कृष्ण माली सां यकजहती जो इज़हार कनि था ऐं उन्हनि जे ख़ानदान जे ग़म में शरीक आहिनि। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघानी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। कुंडरी में हाकड़ो ढोरो जी टुटल पुल जी दावत सबब पानी बंद थी वियो। 100 एकड़नि ते बीठल फसल सुकी वञण शुरू थी विया, जंहिं ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाज कयो। तफ़सील मूजिब कुंडरी शहर वेझो क़दीम हाकड़ो ढोरो जी मोर झंगू वटि टुटल पुल जी बहाली जे नाले ते हाकड़ो ढोरो में हेठी तरफ़ 2 महीननि खां वधीक अरसे खां पाणी न छॾियो वियो आहे, जंहिं सबब तहलके कुंडरी नबीसर थर जे आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो इलाइक़े में पाणी न छॾण सबब नबीसर थर, नोहिटो, राजारी, चीलबंद, राणावाह समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़ारे एकड़नि ते बीठल फसल कणिक, स्पंगर, तूरियो, बसर, थूम, गाह ऐं ॿिया फसल सुकी वञण सां गॾु हज़ारे ढोर बि उञ मरण लॻा। जॾहिं ते एहतजाज कंदड़नि चयो त असां हर साल बरसातुनि सां ऐं ढोरे जे पाणी सां ज़मीनूं पोखींदा आहियूं। पाणी हर साल वांगुरु हिन साल पिणु हाकड़ो ढोरो ते फसल पोखिया विया आहिनि, पर पुल ठहण जो जवाज़ ॼाणाए गुज़िरियल 2 महीननि खां पाणी रोकियो पियो वञे। एहतजाज कंदड़नि फसल सां गॾु चौपायो माल बि उञ खे मरी रहियो आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी वधीक नुक़सान खां बचायो वञे। असांजे उञायल ढोरनि ऐं फसलुनि खे पाणी ॾिनो वञे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघानी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। सर्दी जे हवाले सां गरम स्वेटर मुफ़्त विराइण लाइ सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन PS तलार UC शहर लॻ खटियाण फार्म तहलका टंडोबागो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ मजीद खोसो, ॻोठ किरड़ खोसो, ॻोठ हाजी ज़ाकिर खोसो में मुफ़्त स्वेटर विराया विया। उन मौके ते सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन जे चेयरमैन अली गुलाम खोसो, संदसि टीम मुजतबा खोसो,
सदाबख्श खोसो अरबाब अली खोसो ॻाल्हाईंदे चयो त असां सर्दी खे मद्देनज़र रखंदे फी सबीलिल्लाह स्वेटर विराए रहिया आहियूं। उन्हनि वधीक चयो त हिननि ॻोठनि में तालीम न आहे, उन करे हिन ॻोठाणनि ते ज़ोर भरियो त ॿारनि खे तालीम ॾियारियो। जंहिं ते ॻोठाणनि वचन कयो त असां ॿारनि खे स्कूल छॾींदासीं, जॾहिं त उन मौक़े ते UCD शहर जो वाइस चेयरमैन मोहतरम जनाब शाहिद खोसो, काउंसलर जान मोहम्मद खोसो पिणु मौजूदु हुआ, जॾहिं त ॻोठाणनि कम जी साराह कई ऐं थोरा मञिया। रिपोर्ट मुश्तबा खोसो, प्रेस तर्जुमान, सोशल मीडिया सेंटर सिंध। माहौलियात के हवाले से तमाम ग्लोबल वार्मिंग के हवाले से जेको असांखे वार्निंग ॾिनी वई आहे हिते उन में तमामु मिसाल घणी पवंदी, उन करे असां फी सबीलिल्लाह ही कमु करे रहिया आहियूं। ऐं ॿियो इहो त असांजो जेको ही ॻोठाणो माहौल आहे, हिन ॻोठ किरण खान कोसे में से आया आहियूं पिया। हिन ॻोठ में जेका तइलीम हिते ज़ीरो आहे जो असां इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं हिते ॻोठाणनि इन ॻाल्हि में त असांखे ॾियनि था, अवलियत ॾियनि था, असां सलाह स्कूल वञे इंशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। स्कूल बि खुलणु खपे ऐं तइलीम सभिनी जो हक़ आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। ही जेका टीम कमु करे रही आहे असां वटि आई आहे, इन टीम जे थ्रू असां हीउ कमु जेको कयो आहे हिननि इहे तमामु बहितरीन सर्दी जे हवाले सां हिननि फी सबीलिल्लाह जेके स्वेटर गरम स्वेटर विराया विया आहिनि, नंढड़नि ॿारनि खे वॾनि ॿुढ़नि खे ॾिना विया आहिनि, हिननि तमामु भलो कमु कयो आहे। असां बि हिन सां गॾु आहियूं, पर हिते जे लाइ तमामु खां वॾी तइलीम जो जेको आहे तमामु सख़्तु ज़रूरत आहे। को बि स्कूल कोन्हे, हिकु स्कूल उहो बि बंदि थी वियो आहे। असां हिन टीम ऐं मचनि वारनि खे अपील था कयूं ताकि असांजो स्कूल खोलियो वञे ऐं असांजा ॿारड़ा जेको आहिनि तइलीम हासिलु करे सघनि। असां तमामु असां ही सर्दी जे हवाले सां फी सबीलिल्लाह स्वेटर फराहम करे रहिया आहियूं ग़रीब ॻोठाणनि में। हिन ॻोठ में स्कूल जी अशद ज़रूरत आहे। इंशाअल्लाह ताला उन लाइ बि असां जेको सो बाला ऑफिसरनि सां ऐं वस वारनि MP MNA सां ॻाल्हाईंदासीं त इंशाअल्लाह ताला हिते स्कूल खुलणु। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला उमरकोट मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 17वीं वरसी जे सिलसिले में अॼु डिवीज़न जी गॾिजाणी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो ऐं पीर आफ्ताब शाह जिलानी जी सदारत में जिलानी हाउस मिरपुर ख़ास में थी गुज़री, जंहिंमें ज़िले उमरकोट जे सदर डॉक्टर नूर अली शाह साहिब, MPA नवाब मोहम्मद तैमूर टालपुर साहिब, चेयरमैन हाजी मोहम्मद बक्कापल्ली साहिब, वाइस चेयरमैन मियाँ मोहम्मद खालिद वलाहरी, जिला इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंबर, तहलका पिथोरो सदर आशिक हुसैन छोरो, तहलका सामारो सदर एजाज राहू, सिटी सदर डॉक्टर घनश्याम, हारी कमेटी वाहिद वक्त समूह, लेडीज विंग गुलजार कुंबर, नूरजान गेलड़ो, माइनॉरिटी विंग जिला सदर हंसी माली, सिफाफ जिला सदर परवेज रिंद, कुंडे टाउन चेयरमैन शकील अहमद बाजवा, पिथोरो टाउन चेयरमैन वासिफ छोरो, टाउन शदीप अली, चेयरमैन जहांगीर पलोच, दातर बख्श सिंहड़ो, मुर्तज़ा रिंद ऐं सभिनी यूनियन काउंसिल जे चेयरमैन UC सदरनि ऐं ॿियनि जालनि शिरकत कई। मीटिंग में फ़ैसिलो कयो वियो त मोहतरमा जी वसी में हर UC मां हिकु बस निकिरंदी ऐं टाउन कमेटी मां 2 बसूं, MC मां 5 बसूं जालनि जूं निकिरंदियूं, जेके शहीद मोहतरमा खे सलाम पेश कंदियूं।